अस्सलाम वालेकुम अब्बा, केड़ा हाल? खुश आयो नी? हे बस मां सैन फ्रांसिस्को ते बीठी आया मां। हे पीयर लाइ छा था चवनि अब्बा? मूंखे त नालो बि नथो अचे। चे पीयर 39। मां चयो आई माई हे कहिड़ो नालो आहे अजीब। मां अॻोड़े हिते घुमां पई त हिकिड़ी छोकिरी जेका असां अब्बा ट्रेना टिकट महांगियूं लॻियूं पियूं हर शइ, त हो वेचारी जेको आहे सो सामान घिलींदी अचे पई। थोड़ी देर ॾिसां त इंस्टाग्राम ते हुनजी पोस्ट लॻल आहे, एंजॉइंग द बेस्ट डेज ऑफ माई लाइफ। अब मां त हैरान रहिजी वियसि। मां चयो माई तूं त खुआरियूं पई काटे पई, तूं इंजॉइंग कीअं पई करे पई? त पोइ मां सम्झी वियसि। त पोइ मूंखे ॿुधाइण लॻी मासी तूं त का ॻोठाणी चरी आहे ऐं तोखे कहिड़ी ख़बर त सोशल मीडिया छा हूंदी आहे। मां चयो छो आई? मूंखे भला फेसबुक नथो हलाइण अचे छा? चए मासी फेसबुक ते जेको बि थी कूड़ अथई। मां चयो हा इहो कीअं माई? मां त सॼो सच थी ॻाल्हाईंदी वरिता फेसबुक ते, माना मां त पोइ ग़लति थी हलायां न। चए मासी तूं भले खुआरियूं करे, भले तोखे खाइण जे लाइ टको बि न हुजे, बाक़ी तूं फेसबुक ते ईअं हण तूं बर्गर खाधो आहे, तूं वॾे वॾे रेस्टोरेंट ते वेठी आहे ऐं तूं वॾनि वॾनि शहरनि में घुमे थी पई। मां चयो माई पोइ ॿिया त वीचारा परेशान थींदा हूंदा, जेके वीचारा नथा वञनि ॿाहिरि या उन्हनि खे ख़बर न आहे, उहे त सम्झंदा हूंदा त सचु आहे न सॼो कुझु। बसि पोइ मां इहो ॿुधाईंदीसांव त इहो जेको बि तव्हां सोशल मीडिया ते माण्हू ॾेखारीनि था न त तव्हां हिते हिन रेस्टोरेंट ते वेठा हो ऐं तव्हां हे खाओ पीओ था, हे घुमो फिरो था, त भई इहे माण्हू कूड़ था हणनि पिया। मुंहिंजे साम्हूं छोरियूं जेके निभागियूं जेके उन ॾींहुं मां सां घुमण हलियूं, खुआरियूं अहिड़ियूं खुआरियूं जो मां तव्हांखे छा ॿुधायां। मींहुं होगी में अबा ईअं सामान ढोईंदियूं वतन ॼणो बेघर वारनि माण्हुनि वांगुरु। ऐं हिते वरी ॾिसां इंस्टाग्राम ते ॾिसां त ॻाल्हि ई वरी टी कार जा फोटू थियूं हणनि त असां कार में वेठा आहियूं, खाधो वरी ॿिए पुराणो को हिकिड़ी तस्वीर साल में हिकु दफ़ो को बर्गर खाइदियूं त उहे 100 दफ़ो लॻाईंदियूं। वरी के दुकान ते हुनजो मुंहुं सेकण जे लाइ बीठियूं त उते वरी को गिलास ॾिसी उते काफ़ी जी वरी तस्वीर हणंदियूं। अब माण्हुनि जे चवण ते न लॻिजो, माण्हू तव्हांखे जेको बि ॾेखारीनि था न इहो सोशल मीडिया ते, अब इहो कूड़ अथव। मां त पाण खे परेशान कयो त असांजी ज़िंदगी त सफ़ा कुझु न आहे। हो त फलाणो कमु थो करे, हो त हीअं थो करे, हुनजी त ज़िंदगी बदिलजी वई, हो त अमेरिका हलियो वियो। अब कुझु कोन्हे, कोई सभु हिते ख्वार था लॻा वेठा आहिनि। तव्हां बि परेशान न थियो, अलाह वॾो आहे, तव्हांजी बि ज़िंदगी में कुझु न कुझु चङड़ो थींदो। बाक़ी सोशल मीडिया वारनि खे ॾिसी करे परेशान न थी चवां। बाक़ी का ॻाल्हि हुजे त मासी वेठी आहे तव्हांजी, तव्हांखे अमेरिका में को कमु वमु हुजे त हुकुम कजो मूंखे। बसि हाणे वधीक ॻाढ़ी न थियण चवंदो त मासी तूं त सफ़ा ईअं शुरू थी थिए त बटण ई तुंहिंजो बंदि नथो थिए। अलाह तव्हां ख़ुशि करे, मां सदकू।